खास न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। पीपल्स पार्टी जो कराची में निकतल अवामी मार्च मातली का मंजिल तरफ़ रवां दवा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हैदराबाद में कारकुननि खे ख़िताब कंदो। मुख़्तलिफ़ हंधनि ते इस्तक़बाल लाइ कैंप्स क़ाइम। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ हाणे जमहूरी हुकूमत आणींदासीं। पीटीआई सरकार त आवाम जो एतमाद खजी चुको आहे। जमहूरी तरीक़े सां गैर जमहूरी वज़ीर आज़म खे हटायो वेंदो। यकीन आहे त अवामी मार्च ख़तमु थियण खां पहिरीं ई कामयाबी मिलंदी। तहरीक इंसाफ जो कबूल शेख खान निकल हुकूक सिंध मार्च जारी। हुकूक सिंध मार्च अॼु लाड़काणो पहुचंदो। पीटीआई अॻवान मार्च खे ख़िताब कंदा। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ विच में फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि विच में बेएतमादी वारी रिथ ते ॻाल्हियूं थियूं। रूस यूक्रेन तकरार। वज़ीर आज़म इमरान खान अॼु शाम क़ौम खे ख़िताब कंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चवे थो वज़ीर आज़म इमरान खान रूस यूक्रेन तकरार बाबति अवाम खे एतमाद में वठंदो। अवाम खे जल्द जमहूरी हुकूमत मिलंदी। वज़ीर आज़म अवाम खे ख़िताब में पुराणियूं ॻाल्हियूं कंदो। अवामी मार्च 8 मार्च ते इस्लामाबाद पहुचंदो। सॼे मुल्क जा माण्हू अवामी मार्च जो हिसो बणिजंदा। सियासी पार्टी इमरान ख़ान खे घर मोकिलण ते मुतफ़िक़ आहिनि। पीटीआई जा वज़ीर एहतजाज न पर तफ़रीह लाइ निकिता आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे हक़नि ते दहाड़ो हयो आहे। हिकु ई मुतालबो आहे त इमरान ख़ान खे घर वञणो पवंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। मुल्क में कोरोना वायरस के 5 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंक 10,178 थी वियो। एनसीओसी मूजिबि 24 कलाकनि दौरान 856 नवां केस रिपोर्ट। आख़िरी शरह 2.58% रही। ऐं रूस जे सदर व्लादिमीर पुतिन न्यूक्लियर फोर्सिस खे तयारु रहण जो हुकुम ॾेई छॾियो। एटमी जंग जो ख़दशो। रूस जे सदर पुतिन जो चवणु आहे त नेटो जे अहम इतिहादी मुल्कनि तरफ़ां असांजे मुल्क ख़िलाफ़ बयान ॾियण जो सिलसिलो जारी आहे। इन लाइ बचाव वारे वज़ीर ऐं आर्मी चीफ खे हुकुम ॾिनो आहे त हू न्यूक्लियर फोर्स खे तयारु रखनि।